बागड़ी चेहरो थी जा पैदे ले ॻाल्हाईंदो अथव थी दिमाग़ ख़राब थियो अथई छा? एक चरियो कोन हुजां बेरोज़गारी चरियो कयो हुजे। बागड़ी तो हिकिड़ी नौकिरी कंदे नौकिरी थी मिले। हा हा नौकिरी कंदो हुजां किथे नौकिरी मिलंदी हुजे। पाण वारो सेठ न आहे सिनेमा जो मालिक उनखे चौकीदारी ज़रूरत आहे पर यार उनखे दिलेर माण्हू खपे। एक वॾो दिलेर हुजां सांडरा झलियां गोहूं झलियां। अच्छा तूं दिलेर आई घर लॻी तो दिलेर बोलियो वन सिनेमा ते माशाला कयूं पर उते नौकिरी पक्की अथई बाबा। एक पाण वारो सेठ सिनेमा वारो हीअं रही वेंदो हुजां। कयूं मां टिकेटूं घणियूं वञियूं आहिनि? 499 499 जी मां ॾिसां। कयूं मां हिते टिकेटूं 500 लिखियल आहिनि। भले यार तव्हां मूंखां 1000 वठो 2 वठो लेकिन 50 रुपया टिकेट वारो हेॾे होॾे न थियणु खपे। ॾिसी आहे सलाम हुजे साहब। वालेकुम अस्सलाम। महिरबानी साहब महिरबानी। हा बागड़ी ये हाल वाल कीअं अचणु थियो? साहब मां ॿुधंदो हुजां तव्हां वटि नौकिरी हुजे चौकीदार जी सिनेमा जे लाइ इन करे आयो हुजां। तूं चौकीदारी कंदे? मूंखे लॻे नथो त तूं चौकीदारी कंदे। अरे चौकीदारी लाइ भाउ दलेर माण्हू खपंदो आहे दलेर। साहब असां खां वधीक हिते ॻोठ में दिलेर केरु हुजे ई न। साईं असां ॾींहुं ॾिठे जो चोर पकड़ूं। ठीकु आहे पोइ तुंहिंजी ट्राई मां कंदुसि। साईं वरी इहो ट्राई छा हुजे? रिजल्ट या पुट ट्राई नथो सम्झी इम्तिहान वठंदुसि तोखां। साईं इम्तिहान में इम्तिहान खे छॾींदा हुजो मूंखे नौकिरी ॾींदा हुजो। क्या थी बाबा कुझु कोन थींदो इम्तिहान सवलो आहे पोइ नौकिरी ॾींदो असांजे सिनेमा ते पोइ ख़बर पवंदी वाक़ई तूं दलेर आहीं। हेॾी वॾी सिनेमा तुंहिंजे हवाले थो कयां ख़बर पए न त बाक़ी दलेर आहे या न। ठीकु आहे साईं कंदा हुजो इम्तिहान। बख्शल कन उते कर जल्दी मोटो। यो डबो दारा सूप ऐं हथियार वठो बागड़ी का इम्तिहान ख़बर पए। बागड़ी सूप वठ ही मथे ते रख कुझु बि कोन थींदो। साहब मथे ते रखंदा कुझु थींदो त न हुजे? कुझु ई कोन थींदो कोन थो मरी। हा मूं वञी बि हल। साहब निशान त पको हुजे न। अरे कोन थो मरी चवे तो सिधो थी बि। बंदूक जी नाली त सिधी हुजे न। अरे नाली सिधी आहे कोन थो मरी चवे तो हथ बि सिधो आहे चुरंदे न पोइ मरंदे। साहब छॾींदा हुजो इम्तिहान खे बस मूंखे नौकिरी ॾींदा हुजो। चुप करे बि चल बागड़ी खे ॾिसो मरी त न वियो। कुझु कोन थियो अथई वॾो दिलेर आहे। हलिया साहब सर बागड़ी तो वॾो दिलेर आहे मुंहिंजी दिलि हुजे न लॻे इनाम सही थो हुजे। अरे बागड़ी वठ इनाम 100 रुपया। अरे रेडियो कहिड़ी पियो करे? बस साहब मूंखे ख़बर हुजे न मां कहिड़ो दिलेर हुजां। साहब तव्हांजी वॾी वॾी महिरबानी 50 ॿिया बि ॾींदा हुजो। अरे वरी 50 छा जो छो ॾियां 50 कांच धोराईंदो हुजां।